रब जो कसम मां मदीने जे मीर जे अखलाकन ता सदके वञा। हिकड़ी कुराड़ी काफरियाणी ही मुझे साईं जे पाड़े में रहंदी ही, घर जी बुहारी दई गंद गड करे रखंदी ही। जडे मदीने जो मीर लंघंदो हो उहा कुराड़ी काफरियाणी घर जो गंद आका जे मथों उछलींदी ही, घट वध भी ॻाल्हाईंदी ही। उन जे रोज जो मामूल हो। ॿ टे ॾींहं गुज़रिया, गारियूं भी कोन हो, गंद भी कोन हो। मदीने जे मीर फरमायो सहाबन के जांच कयो, अम्मा कुराड़ी काॾे हली वई। सहाबन अर्ज़ कयो क़िबला साईं जन अलाए छो था पुछन। साईं जन फरमायो मरी वई आ त मालिकन खे उज़ुर चई चऊंस, बीमार थी पई आ त बीमार पुरसी करे चऊंस। सहाबन अर्ज़ कयो क़िबला वो त कट्टी काफरियाणी रोज तव्हां खे तकलीफ़ ॾींदी आ, गंद सटींदी आ, गारियूं बकींदी आ। साईं जन फरमायो तव्हां सच था चओ, काफरियाणी भी आ, मुंहिंजी दुश्मनाणी भी आ, पर मां मोहम्मद करीम जी पाड़े सिरियाणी भी था। पाड़े वारन जा भी हक है। तहां वनी जांच क्यों त अम्मा कुराड़ी काॾे वई। साहबिन जांच कई, अम्मा कुराड़ी बीमार थी पई हा। मदीने जो मीर पंहिंजे गुलामन सां गॾिजी उन कुराड़ी काफराणी जे दर ते आयो। मुंहिंजे साईं उन अमर कुराड़ी खे सॾ कयो, ॾकंदड़ हथन सां वो दरवाज़े ते आई। आका जे चेहरे अनवर ते नज़र पई, दहलजी वई ख़बर नाहे पलांद वठण आया हिन लाइ छा। कुराड़ी चवण लगी क़िबला कीअं तकलीफ़ कई थव। मुंहिंजे साईं फरमायो अम्मा ॿ टे ॾींहं गुज़रिया, गारियूं भी कोन हो, गंद भी कोन हो, मूंखे गलती थी पई। अमर मुंहिंजी अलाए काॾे वई। मां पंहिंजे साथन खे चयुम जांच करे छो, अगर अमर मरी वई आ मालिकन खे उज़ुर चई चऊंस, अगर बीमार थी पई आ बीमार पुरसी करे चऊंस। अम्मा ख़बर पई त तूं बीमार थी पई आ, मां मोहम्मद करीम पंहिंजे साथन सां गॾु तुंहिंजी बीमार पुरसी करण आयो हां। कुराड़ी काफरियाणी चवण लगी क़िबला मां त सॼी ज़िंदगी तोखे ई ज़ायो आ, तूं मुंहिंजे दर ते मुंहिंजी तबियत पुछण आयो आहे। साईं जन फरमायो हा अम्मा, वो तुंहिंजो अखलाक हो, मोहम्मद मीर जो अखलाक।